नाज़रीन कंडियारो मां सेवा के खबर ॾींदा हलूं त कंडियारो ला ॻोठ कमाल देरो में 7वीं क्लास जी शागिर्दियाणी सां जवाबदार जी जिनसी ॾाढाई करण जी कोशिश। ॻोठ कमन मैसर जी रिवासिण सीमा मला मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार अब्दुल सत्तार माखी साथियुनि सुमैत असांजे घर में राति जो 2:30 बजे गिरो ऐं मूंखे निंड मां उथारे ज़ोरी जिनसी ॾाढाई करण जी कोशिश कई त मुंहिंजे रड़ियनि ते घर भाती ऐं पाड़े वारा सुजाग थी पिया। जवाबदार मुंहिंजे घर भातियुनि खे डंडा हणी फरार थी वियो। जवाबदार खिलाफ़ थाणे ते रिपोर्ट दाख़िल कई वई आहे। रिपोर्ट मोहम्मद सचल मला। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो शाइन टीवी न्यूज़।